المحققين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته وفقراء طريقته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي حسبك الله ومن اتبعك من المؤمنين صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين असर अहमद जाम में चिट्ठो भुना चिट्ठ असर अहमद जाम में चिट्ठो भुना चिट्ठ जिते ही फाटगा है बत से मुझे अरबी रसद में उत फेड़ी नाहे फित बिना शफाअत शाह जे असां मोड़ी मत तब तू पान सुञाण जे सुपरी असां अगलन जा तो ऐब ठक जे उत या पिरी तुंहिंजी पत जो विलियो ठकी वलहा हमदही सना खां बाद लायके सब्द इज्जत व एहतराम मीर महफिल हजरत अल्लामा व मौलाना उस्ताजुल असातिज़ा मखदूम व मोहसिन अहले सुन्नत अमीर अहले सुन्नत हजरत अल्लामा क़िबलासी हाफिज मोहम्मद अल मारूफ साईं नाले मिठो खलीली दामत बरकातुहुम आलिया वाजिबुल एहतराम अजोके हिना बाबरकत महफिल जा मेजबान हजरात बिन खुसूस हजरत अल्लामा मौलाना साईं अब्दुल अजीज खलीली साहब अजोके हिना मुबारक जलसे में मौजूद कसीर तादाद में अहले सुन्नत व जमात जा जियत उलमाए कराम व हुफाज कराम व सादात कराम मुअज़्ज़िज़ मेहमानान ज़ी वक़ार ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों अल्लाह तबारक व तआला जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ
जी जी रोशनी में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जो ॻाल्हियूं अर्ज़ करण जो इरादो आहे। अल्लाह करीम जी बारगाह में दुआ आहे ख़ालिक़ कायनात मु गुनाहगार अदना हक़ीर के मस्कुरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी अल्लाह पाक मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, मां समीम क़ल्ब सां मशकूर ऐं ममनून आहियां हज़रत अल्लामा मौलाना मुजाहिद अहले सुन्नत फ़ख्र अहले सुन्नत अल्लामा साईं गुल हसन मला दामत बरकातुहुल आलिया जो जिनके तवस्सुत सां मु फ़कीर जी हिते हाज़िरी थी आहे। अल्लाह पाक मुंहिंजी ऐं तव्हां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। दोस्तों, इब्तिदा में हिकिड़े मसले जी निशानदही कंदो हलां। अमूमन असांजे जलसे में ये गुलाब जूं पतियूं माण्हू छॾाईंदा। हिकिड़ो त बुज़ुर्ग फरमाए त अल्लामा अब्दुर्रहमान शाफ़ी सफ़ूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे नुज़ातुल मजालिस में त हिन गुलाब के महबूबन जे पसीने मां तख़लीक़ कयो त उहो जेकॾहिं क़दमनि में अचे त बेअदबी आहे। ऐं पर ॿी ॻाल्हि इहा आहे त इहे तव्हां ॾिठो हूंदो पतियूं जिते बि रखियलु हूंदियूं न, पोइ हिननि खे तरो ताज़ो रखण जे लाइ उहो जेका टेबल हूंदी आहे उन टेबल जे हेठां पाणी जी बाल्टी या अहिड़ो को कैन वग़ैरह पियल हूंदो आहे। पोइ इहे बार बार उन मां पाणी भरियो गुलनि जे मथां पाणी छिड़कींदा पिया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त उन बाल्टी मां कुता बि पाणी पिया पीअंदा आहिनि, ॿिला बि पाणी पिया पीअंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं गर्मी जे टाइम में वरी कुता ॿिला उन में गुस्ल बि फरमाईंदा आहिनि। ऐं पोइ हो वरी छा कंदा आहिनि, उन में ॿियो पाणी विझी वरी मथां गुलनि में इस्तेमालु कंदा आहिनि। हाणे जेकर उहो पलीत पाणी हिन जे मथां छिड़कियलु हूंदो त इहो जंहिं बि कपिड़े खे लॻो हुन कपिड़े खे पलीत कंदो। तो उन जे करे एहतियात करणु घुरिजे, इहो गुलाब जो गुल न इस्तेमालु कजे त बहितर आहे। अल्लाह पाक मूंखे अवां सभिनि खे हिन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, मूंखां पहिरीं हज़रत क़िबला उस्ताज़ुल असातिज़ा से हाफ़िज़ मोहम्मद दामत बरकातुहुल आलिया बेहतरीन अंदाज में ख़िताब पे फरमायो, पर महसूस कीअं पे थियो त साईं ॼण मुक़ाम में पे वाइज़ करे। अवां जे चपर मुबारकन मां सुभान अल्लाह बि कोन पे निकती। साईं त माशाअल्लाह जहां गश्त इंसान आहे, पर असां फ़कीर आहियूं त के स्टार्ट जे साथ ॾींदो त अॻियां हलंदासूं, न त लाखी ने लतीफ़ फरमायो त उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा। उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा, अजायो न रोल अतर अॻियां अण जान जी। और ॿी जाइ ते फरमाई त मोहब्बत सदियूं मुरलियूं गोह अॻियां मवजा, जा फिकियूं हणे फूकूं जंहिंमें लाह न पसा, के वासी कर अॻियां वॼा जो सुर समझी सिर ॾे। अब सिर त तव्हां कोन ॾींदा, लुंड फ़कीर आहियो, मूंखे बि भरवसो आहे, पर कम से कम का ॻाल्हि सम्झ में अचे त दिलि खोले चइजो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, अॼु तुंहिंजो ऐं मुंहिंजो अक़ीदो ऐं ईमान इहो हुअणु खपे त असां वेठा हिते कलोई शहर जे मुज़ाफ़ात में आहियूं, पर असांजो अॼोको इहो प्रोग्राम, अॼोको इहो जलसो पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर भी ॾिसी रहियो आहे त मदीने जो मीर भी ॾिसी रहियो आहे। हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे हालात पाक में ईंदो आहे त पाण हिकु मर्तबा हिकु आलीशान जलसे में ख़िताब करे रहिया हुआ। अॼुकल्ह वॾा वॾा जलसा, वॾा वॾा प्रोग्राम थियनि था, पर हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे जलसे में 70,000 जे लॻभॻ माण्हू जमा थींदा। ऐं उन ज़माने में ई साउंड वग़ैरह जो सिस्टम कोन हूंदो हो।
तो ये साईं जी करामत होंदी ही जेतरो आवाज अगी सफ वारा बुधंदा हा ओतरो ही आवाज आखिरी सफ वारा भी बुधंदा। एक मर्तबा हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह तकरीर करे रहियो हो त अचानक जो झटको लगो त साईं जे दस्तार मुबारक जो हिकड़ो वर खुली। ओ इने जे ना पाण जे खिताब कंदा हा तकरीर कंदा हा त बब टे फुट जमीन का मथे खजी विंदा हा। सुभान अल्लाह इतरो जलाल होंदो हो। साईं जी दस्तार जो वर खुलियो त सामो जेके फकीर वेठा हा उन्हनि सभिन पंहिंजो पगूं लाहे पीरान पीर जे कदमनि में रखी छॾियो त मुर्शिद जी दस्तार खुलल हुजे असां ॿधी वियूं मकाबे अदबी थी पई। दरसो खत्म थियो साईं फरमायो ए दस्तारो कंहिंजो फकीरन अर्ज कयो सोना अवां जी दस्तार खुली पो असां बेअदबी महसूस कई पो असां पंहिंजो पगो अवां जे कदमनि में रखियो पाण फरमाई खणो। सुभान अल्लाह हर को पंहिंजो पंहिंजो पटको खणंदो वियो ऐं आखिर में उते हिक औरत जी चादर रहिजी वई। माई जो दोपट्टो चो माई जी गंदी चो माई जो रओ चो वो रहिजी त जलसे में जेके माण्हू हा उन पाण हिक ॿिए जे मुंह में न्यारियो चवण लगा जलसे में का माई आई तो कोन हुई। सुभान अल्लाह ये गंदी किथां ये चादर किथां आई। हजरत पीरन जे पीर महबूब सुभानी के अर्ज कयो वयो सोना एक औरत जी चादर मिलिया पाण फरमायो मुखे खणी दो फकीर उहा चादर खणी दिनिया। हजरत पीराने पीर दस्तगीर पांजे को साथ सिद्धे कुले मुबारक ते रखिया अजा थोड़ी देर मस गुजरी आहे तो उहा चादर खुद ब खुद गायब थी वई आहे। फकीरन अर्ज कयो सोना ये चादर केजी हुई किथां आई किदा वई। हजरत पीरान पीर दस्तगीर फरमायो फकीर जेडी तरह अज आवा परे परा बंद करे उठन घोड़न ते चढ़े बगदाद में मुझी तकरीर बुधण आया एड़ी तरह कुश्तन दुनिया में मुझे एक मुरीदानी रहंदी आ उनके खबर पई त अज बगदाद में मुझो कामिल मुर्शिद तकरीर फरमाई दो वा माई साबा कुश्तन दुनिया में वेही करे मां बगदाद वारे पीर जो जलसो ॾिसी भी रही हुई त ॿुधी भी रही हुई। माई साबा असां जो जलसो ॿुधई भी पे ॾिठई भी पे वो जे वक्त में अवा पंहिंजो दस्तारो लाए मुझे कदमनि में फुचो कयो मुझी मुरीदानी के गाल समझ में कान आए उन समझो हिय बका अकीदता हिय बका मोहब्बता हिय बको मुर्शिद जे आदाब मजा आदाबा उन माय साबा जेका चादर उछलाइया वा मा पीरा ने पीर उन माय के वापस मोटाए दुनिया अरे कुस्तंतुनिया ए बगदाद जे अंदर वरी फासलो केतरो आ बुजुर्ग फरमाता जे करे मानू उठ ते चढ़ी वने त 2 महीनन जो रस्तो जे घोड़े ते चढ़ी वने त मदा प्यारा दोस्तों बुजुर्ग 1.5 महीने जो रस्तो आ एतरी परे का वेही करे हजरत पीरान पीर दस्तगीर जी मुरीदानी अगर बगदाद वारे मुर्शिद जो वाइज तकरीर ॿुधी ॾिसी सघे थी त मुंहिंजा दोस्तों तुंहिंजो मुंहिंजो अकीदो हुअण खपे अॼु असां वेठा हिन मदीना मस्जिद में आहियूं पर आमना जो नाल अॼु को जलसो ॾिसी भी रहियो आ त ॿुधी भी रहियो आ हाणे पर सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या
मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहन नबी हस्बुकल्लाह व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। ऐ मुझा प्यारा महबूबा तवाजे ला मारब करीम ही काफी आया वमन तबअक मिनल मुमिनीन। ऐ उवे तुझा गुलाम जिन ते ईमान आंदोआ उवे भी तुझे ला काफी आहे। मुझा प्यारा मुसलमानो आयत करीमा जो शान नुज़ूल हिया जे वक्त में मक्के पाक जे सरजमीन ते तुझे मुझे प्यारे महबूब नबुवत जो ऐलान फरमायो। साईं करीमन जने नबुवत जो ऐलान फरमायो त एड़ो को घर खाली कोन हो जे घर में नबी पाक जे खिलाफ का साजिश न रचनी। ऐजा मुखालिफत थी वया अजीज मुखालिफत थी वया पारे वारा दुश्मन थी वया। मुझा प्यारा दोस्तों इस्लाम जो पैगाम मुझे महबूब पाक मानिल ते पहुंचायो वा। अल्लाह जे महबूब करीम जी पाक घर वारे हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खदीजतुल कुबरा ईमान आंदोआ। अदा मर्दन में के भी कलमो कौन पढ़वा अदा मके पाक में भी के इंसान कलमो कौन पढ़वा। हर तरफ मुझे महबूबा जे खिलाफ साजिशों थी वयो। दुश्मन ने मदीने वाले मीर जे सर मुबारक ते इनाम रखण शुरू कया। जंग जोन के लालचो ॾियण शुरू कयो ताकि राज को मुसलमान जे नबी के बाद अल्लाह शहीद करे। मुझा प्यारा दोस्तों उन दिन में हजरत अबू बकर सिद्दीक मक्के पाक में मौजूद कान हो पान शाम मुल्क वियल हा उते अबू बकर सिद्दीक ख्वाब टोड से त पूरी दुनिया में ऊंधा अंधकार छाए जी वई आहे। अचानक काबतुल्लाह शरीफ मथा एक नूर जो सितारो निकतो वा जे सितारे जे करे पूरी दुनिया रोशन है मुनव्वर थी पई आहे। ओ सितारो हलंदो रहियो मशरक का मगरब जुनूब का शुमाल हलंदे फिरंदे ओ सितारो अजे अबू बकर सिद्दीक जे झोल में मुदा दोस्तों बुजुर्गो तशरीफ फरमा जो आए। हजरत अबू बकर सिद्दीक ख्वाब ॾिठो सुबह उन शाम मुल्क जो मशहूर मुखबरा ख्वाब जी ताबीर करण वारो रुबाना उन वक्त आयो। अबू बकर सिद्दीक ख्वाब बुधायो वा वो रुबान खामोश थी वेही रहियो वा। काफी देर का बाद में हजरत अबू बकर का पुछिया बातों जो नालो चाहे मुझे सोने सिद्दीक फरमायो मुझे नालो अबू बकर आए। अबा रहा को काथे जोआ पान फरमा लगा मां मक्के पाक जो रहा को आया कुरैश खानदान सा मुझे ताल्लुका। मुझा प्यारा दोस्तों उन रुबान जे सामो जे वक्त में हजरत अबू बकर सिद्दीक ये गाल कया तो वो रुबान हजरत अबू बकर जे कदमन जे गिरी पियो आहे। साईं के भागर पातया पेशानी ते चुमी नहीं करे फरमा लगो अबू बकर तो के मुबारक हुजे इयो जेको तो नूरानी सितारो ॾिठो वा इयो को आम सितारो नाहे बल्कि इयो खातिमुल अंबिया वल मुरसलीन जो नूर मुबारक जेको दुनिया में तुलो थी वयो वा। ऐ अल करीम ओ आमना जो लाल तो जे झोल में आराम फरमाईंदो। अबू बकर तोखे मुबारक ओ महबूब ईदो ऐ तोखे अल्लाह करीम ओ शरफ नसीब फरमाइजो जो तुझी गोद में मुस्तफा करीम आराम फरमाए। अबू बकर
मां तोखे मशवरो तो ॾियां त शाम जा जेके यहूदी आहिनि उन्हनि साबिक़ा किताबनि में उन नबी रहमत जो त निशानियूं पढ़ियूं आहिनि पर उन जे ख़ास खलीफे जो भी निशानियूं पढ़ी छॾियूं आहिनि। अबू बकर उहे तुंहिंजे तलाश में हूंदा। अबू बकर सिद्दीक़ शाम मुल्क माने तो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइयों मक्के पाक में पहुतो सिद्दीक़ अकबर के ख़बर पई त मदीने जे मीर नबुवत जो ऐलान फरमायो मुंहिंजा प्यारा दोस्तो अबू जहल जोड़ी आयो उतबो आयो शेबो भी आयो ऐं हज़रत अमीर उमर भी आयो जेको उन वक्त में अञा हज़रत कान बनो हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के वञी समझाण लगा अबू बकर सिद्दीक़ तो मके पाक जो वॾो ताजर वापारी तो जो मानन जे मथा असर ऐं रसूख अबू बकर इन महबूब के इन पैगाम का रोक। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो साथियो माके छॾो मां उन सां मिलां त वञी मुलाकात त वञी करियां ख़बर पवे उन महबूब करीम जो मंशूर कहिड़ो आहे। सिद्दीक़ अकबर हली आयो। अल्लाह जा महबूब उन वक्त में बैतुल्लाह शरीफ जे सहन में नफल पढ़ी रहिया। रब तोखे मूंखे भी काबे जा नफल नसीब फरमाए। काबो काबो जेके ॾिसी आया आहिनि उन्हनि खां पुछ इंसान दुनिया जा दुख तकलीफ़ूं बीमारियूं परेशानियूं खणी जॾहिं काबतुल्लाह शरीफ में वेंदो आहे त मिंटनि में उन जा दर्द मर्ज़ सब ख़त्म थी वेंदा। हसतू फरमाए त काबतुल्लाह ते नज़र पई दर्द सब थी विया ख़त्म अमर अगियां जिया बचो रोए राज उतरो वदे ॾिठम अमर अगियां जिया बचो रोए राज उतरो वदे ॾिठम काबतुल्लाह पे नज़र पई दर्द सब थी विया ख़त्म अमर अगियां जिया बचो रोए राज उतरो वदे ॾिठम अमर अगियां जिया बचो रोए राज उतरो वदे ॾिठम। मुसलमान भाइयों हज़रत अबू बकर सिद्दीक़ हले आयो। आमिना जो लाल मस्जिद नबवी में नफल पढ़ी रहियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी पासे में वेठो आमिना जा लाल जिया जो नमाज मां फारग था। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो मुंहिंजा सोना मूं ॿुधो त अवां नबुवत जो ऐलान कयो सिद्दीक़ जी मुझे महबूब सां दोस्ती यारी बचपन का हुई मोहब्बत बचपन का हुई। इंतहाई नरम लहजे महबूब के अर्ज की सोना मूं ॿुधो आहे त नबूवत ऐलान कयो सचो पाण करीम ने फरमायो जी हां अबू बकर सिद्दीक़ अल्लाह पाक जे हुक्म ते मां नबूवत जो ऐलान फरमायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज कयो सोना तो नबूवत जे ला हबीब मौजूज़ो होंदो मूंखे भी तको मौजूज़ो ॾेखार त मां अबू बकर सिद्दीक़ भी कलमो पढ़े तुझे मथा ईमान आया मुझे महबूब अबू बकर सिद्दीक़ जे चेहरे में निहारे मुर्की पया मुझे महबूब फरमायो अबू बकर तोखे त मौजूज़े जो मुतालिबो न करण खपे मुझे महबूब फरमायो अबू बकर पर जे तो मुतालिबो कयो त हाणे ॿुध अर्ज़ की मुंहिंजा महबूब ॿुधा पाण करीम ने फरमायो अबू बकर जेको मुल्क शाम में तो ख्वाब ॾिठो हो उन ख्वाब जे ताबीर मां मोहम्मद करीम आया। अबू बकर मुल्क शाम में जेको तो ख्वाब ॾिठो हो न उन जी ताबीर मां
अर्ज़ के सुना वो तो ख्वाब मो हिकड़े रोबान के बुधायो बियो केसा मु ज़िक्र ही कोन कयो घर में न बचन सान बारन सा मुझे महबूब फरमायो अबू बकर जे रब करीम मा मुस्तफा पाक के पंजो नबी बनाए मोकलियो वा उन रब करीम मा कान व मा यकून जो इल्म भी दई मोकलियो आहे सिद्दीक अकबर जो मुसलमान जो त काफरन जी अमारत में एक ज़लज़लो बपा थी जो तो सिद्दीक अकबर मक्के पाक जो तमाम वडो ताजिर हो व्यापारी हो कई मानो अबू बकर सिद्दीक वट मजदूरी ए मेहनत कंदा हा अबू जहल उन जे हवाले के खबर पई त अबू बकर सिद्दीक मुसलमान थी वियो आ ए सोचण लगा जे अबू बकर मुसलमान जो इन जा मजदूर भी मुसलमान थी वेंदा इन जा गुलाम भी मुसलमान थी वेंदा अबू बकर जे ज़ेर असर मानो भी मुसलमान थी वेंदा हाने एहो तरीको कटजे तो अबू बकर सिद्दीक के वापस मोटाए जे अबू बकर सिद्दीक के वापस पुराने दीन में आने जे मक्के पाक जा वडा वडा काफर मक्के पाक जा मजा दोस्त बुजुर्गो व्यापारी अंजुमन जा अगवान गरजी हजरत अबू बकर वट आया चवण लगा अबू बकर सिद्दीक ये जेको तो गलती करे आयो वा इन गलती जो अबू बकर सिद्दीक अमा इन का रुजू करो इन महबूब करीम जे दामन मा हथ कजो अबू बकर सिद्दीक तू असा जो वडो वा असा जे व्यापारी तंजीम जो अगवान आहे अबू बकर तू पाजे अपान जो रस्तो न छड मुझे सिद्दीक अकबर फरमायो अदा जेको हक आहे मां उन हक के कबूल कयो आहे सुन लगा अबू बकर तू पाजे अपन डाने जो तरीको न छड सिद्दीक अकबर फरमा लगा मां जेको हक ॾिठो आहे उन हक खे तस्लीम कयो हाणे छोके अबू बकर सिद्दीक पाण वापारी हो पाण ताजिर हो पैसे ॾोकड़ जे ज़ोर ते होए सिद्दीक अकबर के फेराए कोन थे सघे पोइ हुननि सोचो त हाणे को अहिड़ो तरीक़ो इख्तियार करियो जो अबू बकर वापसि थी वञे ख़बर पई यमन जे मुल्क में अबू बकर सिद्दीक जो यार रहंदो आ पगमट यार कला बिन उसैद हुन जो नालो आ उन कला बिन उसैद के घुरायो अबू बकर हुन जी गाल कदे न मोटाईंदो मुदा प्यारा मुसलमानो कला बिन उसैद आयो अबू जहल चयो कला अगर अबू बकर के तो मोटाए आए तो पो कला मां पांजी धीअ जो रिश्तो तो के दींदस मके पाक में जेके बाग आहिन जे बाग ते हथ रखंदे ओ तो के दींदस ऐ 100 उठ भी मां तो के दींदस कला किया भी करे अबू बकर सिद्दीक के तो के मोटाणो आए कला बिन उसैद के अबू बकर जे मथा भरवसो उन जी दोस्ती जे मथा यकीन हो चवण लॻो अबू जहल मूंखे एतिरो भरवसो अबू बकर सब के मोटाईंदो पर मूंखे कान मोटाईंदो मां अबू बकर जो बचपन जो यार आया मुंहिंजा दोस्तो वरी हेॾी जो भारी लालच मिलिया कला बिन उसैद हली मुझे सिद्दीक अकबर वट आयो आहे दरवाज़ो ठुकाई अबू बकर सिद्दीक दर खोलियो उताक में विहारे अगे में ईंदो हो उन ज़माने जे हिसाब सां जेको भी खारण पीआरण जो रवाज हो जी अजकल पाण चाय पानी आ अबू बकर सिद्दीक वो खणी आयो कला बिन उसैद जे सामू रखी कला खाइण का मना कर इनकार कई जे अबू बकर मां न खाईंदुसि अब पानी पी पानी भी कोन पी भला की आयो आई अबू बकर एकरो कम खणी आयो आया एकड़ी गाल खणी आयो आया
जे मनी त चवा जे न मनी त पो तो जो मानी भी मोते हरामा तो जो पानी भी मोते हरामा अबू बकर इयो तो जी मुझे यारी जो मसलो आ अबू बकर तो जी मुझे मोहब्बत जे मता हरफ न अचण खपे मां उहा कम खणी आयो आया अबू बकर सिद्दीक फरमायो चो त सही गाल छाए पाण चवण लगो कलाब न उसैद अबू बकर तो गलत रस्ते ते हलियो वियो आहे तो मदीने वारे मीर जे दामन वरते आ अबू बकर पाड़ो हिकड़े पासे गोठ हिकड़े पासे तो गलत रस्तो वरतो आ हजरत अबू बकर सिद्दीक फरमायो कला ये तो जी भुल आहे अल्लाह जो कसम तो जेड़ा किरो रहा दोस्त हिकड़े पासे अपना जो लाल मुझे ला हिकड़े पासे आए बचपन जी मोहब्बत याद कर अबू बकर सिद्दीक जो जवाब लाखे ने लतीफ नकल फरमायो पाण फरमाए तो तजन अबू बकर कलाब न उसैद के पियो चवे त सोन सवाया सुपरी तोरा तान तुरन देखो जिन जो मन अंदर जोरा तान चुरल ओए सजन की अवसरल जिनके साथ मसाहबे यो तो गलत गाल खड़ी आयो आहे अल्लाह जो कसम पर हाने हिकड़े तो गाल वद कला तो जी गाल मां रखंदस तो सा वाइदो आ तो मुसा गड हल मुझे महबूब तो के दिखारे एक चक्कर दिसिया मुझे छडण जेड़ो हुजे तू मुके चए जो मां छडे दींदस मुसागर जी हल कलाब नो सैद आयो मुझे महबूब पाक सा मुलाकात जिया आमना जो लाल बिठोवा कलाब नो उसैद जो आयो त मुझे मुस्तफा कलाब नो उसैद दाने हारवा जे बिकर साहब फरमायो त खणी नेण खुमार मा जहां कयो नाज नजर त सूरज शाको छकियो कुमारो कमर तारा कटो बाह बचिया देखी दे दिल भर पोछ तो चो जोहर मुझे जान बजे त जमाल सी महबूब जो आया अल्लाह जे महबूब पाक जी निगाह में इतो असर होंदो हो अल्लामा काजी अयाज शफा शरीफ में सैयदना अबू बकर सिद्दीक जी रवायत से लिखियो आ तो जे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मानो जो मता हिक नजर ही विजदा हा न तो काफी देर ताई उन मानो जे बदन मा कन साह निकरी उनके लफ्ज साथ न दीदा हा जो मदीने वाले मीर सा गाला आशिक फरमाए तुझे घोर सजन कया घारे बिता है तुझी नास अदा कया नमाए बिता तुझी घोर सजन कया घारे बिता तुझी नास अदा कया नमाए विधा तुझी घोर सजन आए पाए कानी कजल जडने रखनी उठी पीर पेदो पर तुझे पेरे पड़ी कई शाह गदा आई कई छट धनी कई शाह गदा ओ कई छट धनी तुझे जहल सब फिर खा
पाक के कला बिन उसैद जो ॾिठो महबूब जो हुस्न अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह फरमाए त रब करीम जे दुनिया तखलीक फरमाई तो हुस्न जा 90 दर्जा बनाए। सुभान अल्लाह। घणा दर्जा? 90 दर्जा। तो अल्लाह करीम तक़सीम ये फरमाई जो 2 दर्जा हुस्न जा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम 2 दर्जा हुस्न जा अल्लाह करीम मखलूक में तक़सीम कया। सुभान अल्लाह। 2 दर्जा 6 दर्जा हुस्न जा रब करीम हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के दी। बाकी 82 जा 82 दर्जा हुस्न जा अल्लाह करीम तुझे मुझे महबूब मोहम्मद करीम के तदे अम्मा आयशा फरमायो कद सतर अल्लाहु अलन नबी 70 अल्फ हिजाब लव उशफत वाहिदतुन मा तरकत मा फिस समावाति वल अर्द। अम्मा आयशा फरमायो दुनिया वालों मुझे महबूबा पाक के या आमना समझो मुझे मुस्तफा करीम ये ओ अल्लाह जो महबूबा जे हुस्न जे मथा रब करीम जी जात बाबरकात 70,000 पर्दा रखया 70,000 सैयदा फरमाए दिया लो कुशफत वाहिदतुन उन 70,000 पर्दन मा आमना जो लाल अगर एक पर्दो हटाएगा जमीन आए आसमान में का शैतान बचे हा पर रब तो फरमाए ओके दुनिया के सारा रोना है पंजे महबूब जे नूर सा आबाद करनो है पर सल्लल्लाहु अबा साईं तो मुके फरमायो तकरीबन 3 कलाक तकरीर करनी अमा हीरे थकी पिया भला ॿुधो जेको थकी पिया वो जोर सां चवे सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों कला बिन उसैद मुझे महबूब के ॾिठो सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो जमाली मस्तूरन अन उयुन नास अल्लाह पाक मुझे हुस्न के मानन जे अखिन का लिकाए रखियो। मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में एक हदीस पाक आमना जो लाल मदीने पाक में मस्जिद नबवी में असर जी विची जी नमाज पढ़ाए वो साईं करीम खुले सैन में वेंदा। एकड़ो यहूदी जो बारा नौजवाना बकरो चारी दोआ मुझा दोस्तों बुजुर्गो वो शाम जे टाइम में पंजो बकरियों घर रवानो करे विचिय जे टाइम में पाण अची मस्जिद नबवी जे दरवाजे ते बी रहंदो। दरवाजे जे सुराखन मां दरवाजे जे सीरन मां मुझे महबूब पाक के पियो ॾिसंदो हो। हिक ॾे ॾिठया ॿे ॾे ॾिठया जेनी मुझे महबूब करीम उनके घुरायो अंदर अची बैठो मुझे मुस्तफा फरमायो अबा केरा जासूस आहे मुखबर आहे इते बियंदो रोज तो के मां ॾिसां पियो मुझे महबूब जे मुझा दोस्तों बुजुर्गो ये मोहब्बत अर्ज के सोना न तो जासूस आया न तो मुखबर आया न तो मुझा सोना तो जो मां को दुश्मन आया पर मिठा मां मजबूर आया तो जो चेहरो मुके ॾाढो वणंदो आहे। सही तू मुके ॾाढो वणंदो सुभान अल्लाह तो हिता भी तो चेहरो ॾिसंदो आया तो घर वींदो आया मुके सुठो लॻी वेंदो सुभान अल्लाह। छो न चेहरो वणे जे लाशिक फरमाए त तुंहिंजे चेहरे जा कसम मौला खया कुरान में तुझे चेहरे जा कसम मौला खया कुरान में सिज चवाया चंद चवाया सिज चवाया चंद चवाया मालका चेहरो चवाया सीन चई बल्लैल चैया वदहा चेहरो चवाया सीन चई बल्लैल चैया वदहा चेहरो
मुझे मुस्तफा के ॾिठो बिलाल हबशी ॾिठो सुहैब रूमी ॾिठो अम्मार बिन यासिर ॾिठो हज़रत सुहैब रूमी के काफ़िर छा कंदा हा ये पुठन में चीर ॾेई वो उन में लूण मिर्च भरे हेठा है अनार बारे वो जीअं बलूचिस्तान जा माण्हू सिजी पचाईंदा सुबुह पंहिंजो साबुण पंहिंजो पूरो बकर गोश्त पचाईंदा पूरो छेलो पचाईंदा पोइ उनखे हिकिड़ी टंगू हिन पासे वधंदा हिन पासे ईअं हज़रत सुहैब रूमी जा हिकिड़े काठ कोड़े हिकिड़े में हथ ॿिए में पेर जे माई खट में ॿार जी ॾोॾ ॿधंदी आहे ईअं लटका छॾींदा हेठां बाहि पई भरदी ऐं मुतालबो छा हूंदो हो त सुहैब मोहम्मद जो नालो छा रसूलुल्लाह सां बगावत कर पाण फरमा लगा ओ काफिर इह तव्हांजी भुल आहे असां कटजे त सघूं था मरी त सघूं था पर पंहिंजे महबूब करीम सां बेवफाई नथा करे सघूं जो गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाए या रह जाए कुछ परवाह नहीं करते हज़रत सुहैब रूमी मुंहिंजा प्यारा दोस्तो इहा मथो पियो आहे हेठां अनार पिया भरन ऐं पाण रोई रहियो आहे ऐं दिल में इहा पुकार आहे त मदीने जा घोट सुण मुंहिंजा सॾड़ा हाणे कर मोहम्मद मोट हे आसी तुंहिंजे आसरे प्यारा मुसलमान भाइयो उन ज़माने जहालत वारे दोस्त हज़रत सुहैब रूमी के ॾिठो मथां अचे बीठो चवण लॻो यार सुहैब हीअ बि का ज़िंदगी आहे जेका तूं जीए पियो हीअ बि का ज़िंदगी न मानी थी मिलई न पानी तो मिलई ॿधो पियो नंढड़ा ॿार पिया पत्थर हणनि कॾहिं बाहि जे मथां सेकियो पियो वञे ओ सुहैब भला इहा ज़िल्लत वारी ज़िंदगी खां बहितर आहे त मरी वञ हिकिड़ो सूर थी पवे हज़रत सुहैब रूमी उन दोस्त खे मुड़की जवाब ॾिनो फरमा लगा मुफ्त में लेते नहीं आशिक हयात खिज़र को मुफ्त में लेते नहीं आशिक हयात खिज़र को खाली जीना और है मर मर के जीना और है खाली जीना और है मर मर के जीना और है ये मुझे बाबू बजा बोलो तकलीफ ईंदे हुई मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जॾहिं ॻाल्हि बर्दाश्त खां ॿाहिर निकिरी वेंदी यार इंसान मामूली माचीस जो सेक ईंदो छिलक पइजी वेंदो मच्छर काटींदो मुझा दोस्त नमाज़ में भुलिजी वेंदा आहियो अदा मामूली थाबो ईंदो अखियुनि मां रुक निकिरी ईंदा आहिनि मथे में सूर पवंदो आहे मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो इंसान जो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे ये उहे मुक़द्दस मुझा दोस्तो बुजुर्गो नुफ़ूस जेके बाहिर जे सेका पे वया पर तमन्ना इहा हुई त तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुदार जे पंहिंजे तॾे जी तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुदार जे पंहिंजे तॾे जी पियो केर ॿुधंदो
जो निगाहों तोरे न तरती अगस्ती बुदे जी तो ही लजा सुनार ज पहुंचे तदे जे अबू बकर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक मुझा दोस्तों कला बिन सैयद के फरमायो कला मुझो महबूब हले दिस मुझे छड़न जेड़ो हुजे तमा छड़े भी दिया विसारण जेड़ो हुजे तमा विसारे भी छड़िया मुझा दोस्तों कला बिन हुसैन आयो मुझे महबूब पाक के हिया जो डिठिया मुझा तारा दोस्तों बुजुर्गो कला बिन हुसैन जे ज़बान मां बे इख्तियार निकरे वयो त महबूब दुनिया जा एक पासे मुझो अरबी ढोलर एक पासे महबूब दुनिया जा एक पासे मुझो अरबी ढोलर एक पासे उनने सबने जो बोलर एक पासे मुझे अरबी जो बोलर एक पासे बिन हुसैन जो मुझे महबूब के डिठो कदमन में गिरी पयो हबीब के अर्ज के मजा सुना मेहरबानी करे मुके कलमो पढ़ाए गुलामन में शामिल फरमायो ओ तुझो मुझो महबूब सिद्दीक अकबर सब का पेरी जे मुझे मुस्तफा करीम जे मथा ईमान आंदो सुभान अल्लाह सिर्फ ईमान सिद्दीक अकबर कोन आंदो पर अबू बकर सिद्दीक जी को ज़ात आ जे ला मदीने जे मीर फरमायो दुनिया में जिन मुते एहसान कया थोड़ा कया भलाइयो मुसा कयो पंजो दुख में मुजो साथ दिनो उन सभिन जा थोड़ा एहसान मा लाहे छड़िया सुभान अल्लाह हने कायनात ते मुजो एहसान आ मुझे मथा के जो एहसान ना सुभान अल्लाह पर वरी पान फरमाए हां मगर अबू बकर सुभान अल्लाह हां मगर अबू बकर उन जो मुसा जी के भलायो आहिन उन जो बदलो मा अबू बकर के पूरो न दे सकियो आया सुभान अल्लाह उन जो बदलो कयामत जे डाले मुजो रब ही अबू बकर सिद्दीक के अता फरमाए सुभान अल्लाह महबूब ने जो ये फरमायो असहाब इकराम मौजूद हा अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवासा कयल वफादारी अवासा कयल भलायन चंगायन जो सुनो अबू बकर के अल्लाह पाक केड़े अंदाज में दीदो मुझे महबूब करीम फरमायो ऐ मुजा गुलामो जदे कयामत जो ॾाड़ो थींदो अल्लाह पाक मां मुस्तफा के मकाम महमूद अता फरमाईंदो मकाम महमूद वो स्टेज नुमा हो तो सब का मथे हो सुभान अल्लाह ऐ तमाम महशर वारन जो निगाह उन मकाम महमूद हो सुभान अल्लाह मुझे महबूब फरमायो उन मकाम महमूद जे मथा अल्लाह पाक टे कुर्सी लगाए सुभान अल्लाह विचवारी कुर्सी ते मां मुस्तफा करीम वेंदस साजे पासे वारी कुर्सी ते मुजो डालो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के यारो विदो ऐ काबे पासे वारी कुर्सी जे मथा मुजो यारे गार अबू बकर सिद्दीक के रब यारी दो बाकी दाद नबी पीर पैगंबर औलिया गौस अब्दाल कुतुब सब हेठ होदा उन दिहाड़े मथे होंदियो त ये टे कुर्सियों होंदियो ऐ अल्लाह पाक उन दिहाड़े अबू बकर सिद्दीक के फरमाए दो अबू बकर तो मुझे महबूब सा वफादारी कई है मुझे हबीब पाक सा तो भलायो
कयो आहिन हबीब जे मथा अबू बकर तुजा एहसान आहिन अज मां रब करीम उन जो बदलो तो के हिन अंदाज में दिया थो यो मशर जो मैदान हाने तुझी मर्जी आ जेके चाहे जन्नत मोकल जेके चाहे जन्नत रसीद फरमा इख्तियार मिलदो सिद्दीक़ अकबर अफजलुल बशर बअदुल अंबिया बितहकीक अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी का बाद इन कायनात में अगर के जो मकामात तो सुने सिद्दीक़ अकबर जो सिद्दीक़ अकबर जो मदीने वाले साईं के साहब मशहूर न चूंकि तवां जी जलसे जो उन्वान भी शान मुस्तफा शान सिद्दीक़ अकबर आहे तो मुझे दिल चवे थी तो मां अबू बकर जो ही शान बयान करूं मुझा दोस्त महबूबन के मशवरो मिले तो सुना आवा पांजी मोहर ठारायो इस टाइम ठप्पो ठारायो बादशाह के खत बदल लिखो था तो उन जे माता आखिर पाता पांजो ठप्पो नदा करे वो मदीने वाले साईं जी अंगूठी भी मुंठी जेके पाचो सुभान अल्लाह साईं करीम रो अंगूठी लाए अबू बकर के दिनी और फरमाई अबू बकर इन अंगूठी जे मथा तो लिखाए अच ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह बस ये तो ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह कलमे तैयबा जो पेरो हिस्सो लिखाया अबू बकर सिद्दीक नकाशी वटवायो मुझा प्यारा दोस्तो चवण लगो नकाशी हिन जे मथा लिख ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नकाशी लिखियो मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो पूरो कलमो नकाशी लिखी करे अबू बकर सिद्दीक के प्रूफ जे करायो सिद्दीक अकबर जो दिठो कलमा तैयब लिखला पान चुमी यकिन ते रखे नकाशी जी मजदूरी उनके दे खणी आया कपड़े में वेड़ला अची मुझे महबूब पाक के दिनैया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह यो आवाजी मोहर आवाजो इस्तेपा मुझे महबूब करीम ये जो खोलवा तद जो पलवाला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐ उन जे हेठो लिखला अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूबन जो ॾिठो अबू बकर के फरमाए अबू बकर ही छा कयो मूं तोखे छा फरमाए जे साईं तव्हां त मूंखे चयो त ला इलाहा इल्लल्लाह लिखाए अचे अबू बकर जी गैरत ईमानी खां बर्दाश्त न थियो जो अल्लाह जे नाले खां अल्लाह जे महबूब जो नालो मां जुदा सुभान अल्लाह मुझे साईं मुझी दिल खवाना कोन वो लिखा है बाकी सजा जेका दी सुभान अल्लाह मां भरण जे ला तैयार मुझे बाबू फरमाए अबू बकर जी का तो लिखियो पर हेठा वरी तो पंहिंजो नालो ते लिखायो सुभान अल्लाह इजो लिखा सिद्दीक अकबर अर्ज के सोना मोके उन रब करीम जो कसम आ जे तवा के पर हक नबी बनाए मोकिलियो इयो हूं कोन लिखाई सुभान अल्लाह न को नकाशी लिखियो न को मून के चयो मुझे महबूब फरमाए अबू बकर ही दिस लिखो पयो मुदा दोस्तों बुजुर्गो अना अबू बकर ऐ मदीने वाले पीर जो बहस हले रयो हजरत जिब्रील अमीन आयो अर्ज कया रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अल्लाह पाक फरमाए पयो त मुदा सोना अबू बकर सिद्दीक जे गैरत ईमानी का बर्दाश्त न छो त तो महबूब जो नालो मो रब जे नाले खां जुदा हुजे ऐं मां रब खां वरी इहो बर्दाश्त न थियो जो अबू बकर जो नालो तो मोहम्मद खां जुदा